الرحيم قل أتحاجوننا في الله وهو ربنا وربكم ولنا أعمالنا ولكم أعمالكم ونحن له مخلصون أم تقولون إن إبراهيم وإسماعيل وإسحاق ويعقوب والأسباط كانوا هودا أو نصارى قل أأنتم أعلم أم الله ومن أظلم ممن كتم شهادة عنده من الله وما الله بغافل عما تعملون تلك أمة قد خلت لها ما كسبت ولكم ما كسبتم ولا تسألون عما كانوا يعملون صدق الله العلي العظيم درود شریف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا اللہ تبارک و تعالی جا तव्हां असांजे मथां अण गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदनि ऐं नसराननि जे ग़लति अक़ीदे ऐं उन्हनि जे इन अक़ीदे जे हालत में कामयाबीअ जो ग़लति रुझान बयानु फरमायो वियो हो जो हू चवंदा हुआ मुस्लमाननि खे त कूनू हूदन औ नसारा तहतदू, यहूदी थी वञो या नसरानी थी वञो त पोइ कामयाबु थींदव। हालांकि अल्लाह तबारक व तआला बि फरमायो हो सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे त सोना नबी तूं जवाब में उन्हनि खे चओ त बल मिल्लत इब्राहिम हनीफ़ा, यहूदी ऐं नसरानी थियण में कामयाबी कान्हे, इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन इस्लाम में हलण जी तलक़ीन जेका आहे उन ते कामयाबी आहे। असुल कामयाबी दीन इस्लाम में आहे। त इन जे निस्बत सां अॼोकिन आयतुनि में उन्हनि जी हिकिड़ी ॿी ख़बासत बि बयानु कई वई आहे। चवंदा हुआ त अल्लाह तबारक व तआला रुगो असांखे यहूदियुनि ऐं नसारनि खे कमीअ कोताहीअ ते बख़्शींदो, तव्हांखे बख़्शिश कोन मिलंदी। कॾहिं चवनि पिया त नहनु अबनाउल्लाहि व अहिब्बाहु, असां अल्लाह ताला जा पुट आहियूं ऐं उन जा दोस्त आहियूं, रिश्तेदार आहियूं। कॾहिं ईअं पिया चवनि। कॾहिं चवनि पिया त लन यदखुलल जन्नत इल्ला मन कान हूदन औ नसारा, जन्नत में रुगो यहूदी ऐं नसरानी वेंदा, ॿियो केर बि न वेंदो। कॾहिं त वरी हिक ॿिए खे बि चवनि पिया त क़ालतिल यहूदु लैसत नसारा अला शै, यहूदियुनि चयो त नसरानियुनि कुझु बि कोन कयो त असां, असुल कमाई त असांजी आहे। वरी नसरानियुनि चयो त वक़ालत नसारा लैसतिल यहूदु अला शै, यहूदियुनि कुझु कोन कयो आहे, उन्हनि जो को दीन अक़ीदो धर्म ई कोन्हे को, असुल आहे त असांजो आहे। कॾहिं हिक ॿिए खे घटि वधि पिया चवनि, कॾहिं ॿधी करे मुस्लमाननि खे चवनि पिया त असां अल्लाह ताला जा रिश्तेदार आहियूं, कॾहिं चवनि पिया त जन्नत असांखे मिलंदी, हाणे रुगो चवनि त बख़्शिश ई असांखे मिलंदी। जीअं चयूं न त कमी कोताही अगरि थी बि वई असांखां, हिकु त जहन्नम असांखे कोन मिलंदो, पर जे कमी कोताही थी बि वई त हीअं झल पट जे लाइ घड़ी खन में असांखे अल्लाह ताला जहन्नम मां कढंदो। वरी ॼण हिननि खे को अल्लाह ताला सर्टिफिकेट ॾेई छॾियो आहे, दलील को सबूत हिननि खे ॾेई छॾियो आहे त तव्हांखे बाबा जन्नत में जॻह ॾिबी, जहन्नम तव्हांजे लाइ कोन्हे को। ॼण हिननि वटि अहिड़ो को सबूत आहे। त पोइ अहिड़े अक़ीदे जे मुतालिक़ अहिड़ी निस्बत सां जॾहिं हुननि ॻाल्हि कई तॾहिं अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि जे अंदरि उन्हनि जे इन ॻाल्हि जो वज़ाहत सां बयानु फरमायो आहे। फरमाई क़ुल अतुहाज्जूनना फिल्लाहि व हुव रब्बुना व रब्बुकुम, तव्हां असां सां अल्लाह ताला जे बारे में झगड़ो था कयो त अल्लाह रुगो तव्हांखे बख़्शींदो, या अल्लाह तव्हांजो वेझो आहे, नऊज़ बिल्लाह। अल्लाह तबारक व तआला जे लाइ कॾहिं पुट औलाद था साबित कयो, कॾहिं चओ था मलाइका अल्लाह ताला जूं न्याणियूं आहिनि, कॾहिं चओ था उज़ैर अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो पुटु आहे, कॾहिं चओ था त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो पुटु आहे। इहे सभु वेझड़ायूं अल्लाह ताला सां तव्हां पंहिंजूं था साबित कयो, बख़्शिश बि, जन्नत बि, औलाद बि, रिश्तो बि। हालांकि सभु निस्बतूं अल्लाह तबारक व तआला ॾिकणु सही कोन्हनि के। अल्लाह तबारक व तआला औलाद खां त बिल्कुलु पाक आहे, इहा निस्बत जेको कंदो उहो
वॾो ज़ालिम आहे, वॾो मुजरिम आहे, क़ुर पाक जे अक़ीदे जे निस्बत सां उहो गैर मुस्लिम सॾिबो, काफ़र सॾिबो, जेको साबित करे त अलाह ताला खे औलाद आहे, हालांकि अलाह ताला लम यलिद वलम यूलद ज़ात आहे, क़ुर पाक चई छॾियो आहे। बाक़ी अलाह ताला जे ज़ात ॾे निस्बत हीअ करे सघिजे थी त अलाह तबारक व ताला खे मां प्यारो आहियां, अलाह ताला मूंखे प्यारो आहे, अलाह ताला मुंहिंजो ख़ैरु ख़्वाह आहे, कॾहिं बि मुंहिंजो दुश्मन कोन्हे, रब साईं मुंहिंजो सॼणो आहे, हर हाल में चवे त रब मुंहिंजो मां रब जो, इहे निस्बतूं करे सघजनि थियूं ऐं इहे आहिनि बि, हक़ीक़त बि आहे। पर अलाह तबारक व ताला पंहिंजी कावड़ ऐं गज़ब बि ॿुधाई आहे, पंहिंजी रहमत ऐं बख़्शिश बि ॿुधाई आहे। त पोइ अलाह ताला सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़रिए हिकु तालीम ॾिनी, सोना नबी इहे था चवनि त रुॻो बख़्शिश असांखे मिलंदी, तूं चए न छा तव्हां ठीको खयूं आहे रुॻो माफ़ी वठण जो, माफ़ी रुॻो तव्हांखे ई मिलंदी। अलाह ताला जे बारे में असां जहिड़ो था कयो त रब रुॻो तव्हांजो आहे, असांजो न आहे। हालांकि उहो रबुना व रब्बुकुम, जहिड़ी पालना परवरिश हू तव्हांजी कंदो आहे, तव्हांजो रब आहे ओड़ो असांजो बि रब आहे। रब त सभिनी जो आहे, जिन्हनि जो, मलाइकनि जो, हैवाननि जो, पखियुनि परंदनि जो, ज़मीन आसमान जो, सिज चंड सितारनि जो, मख़लूक़ात समूरीअ जो रब आहे, जहिड़ो तव्हांजो तहिड़ो असांजो। तव्हां कहिड़ी ॻाल्हि जे बुनियाद ते चयो त रब रुॻो तव्हांजो आहे, असांजो न आहे। वलना अमालुना वलकुम अमालुकुम, भाई रब तबारक व ताला ॾे निस्बत उहो करे जंहिंजा अमल चङा हुजनि, तव्हांजा अमल तव्हांजे लाइ, असांजा अमल असांजे लाइ, असांजा अमल असांखे कमु ईंदा, तव्हांजा अमल तव्हांखे कमु ईंदा। हाणे जे हूंदव अमल चङा त पोइ वाकई तव्हांजी ॻाल्हि सची, रब तव्हांजो, असांजा अमल जे बुरा त पोइ असांजो कोन्हे। पर रब बुरे माण्हूअ जो बि आहे, गुनाहगार माण्हूअ जो बि आहे। सच त हीअ आहे, जेको जेतिरो वधीक गुनाहगार हूंदो आहे न, अलाह ताला जी रहमत घणो हुनजे मुतवजी हूंदी आहे। हालांकि नेकनि ऐं सालिहनि जे तरफ़ अलाह तबारक व ताला जी रहमत जो रुख़ घणो आहे, पर जेके गुनाहगार बाना हूंदा आहिनि न, अलाह ताला जी रहमत जो रुख़ उन अञा घणो हूंदो आहे। जीअं कंहिं बुज़ुर्ग खां, नेक सालिह बाने खां कंहिं नौजवान नंढे पुछो त अलाह ताला खे घणो फ़िक्र कंहिंजो आहे, त सुधरियल हुजनि, ताबेदार हुजनि, नेकनि जो फ़िक्र अथसि या नाफ़रमाननि जो, त इहे नाफ़रमान न हुजनि, बिगड़ियल न हुजनि, असांजा हुजनि, घणो फ़िक्र कंहिंजो आहे। उन बुज़ुर्ग चयो मां त इहा ॻाल्हि नथो ॼाणा त अलाह ताला जो घणो रुख़ तवजो, अलाह ताला जी रहमत कंहिं ॾे घणो मुंतज़िर आहे, पर एतिरो चई सघां थो त मां धागा वठी ईंदो आहियां, धागा, इहा ॻाल्हि अॻु मूं कई आहे, वरी बि भेरो ॼाणे छॾियां। चई त मां धागा वठी ईंदो आहियां, रसियूं वठी ईंदो आहियां, पोइ काठीअ वारे चकरीअ में धागा जॾहिं वठी ईंदो आहियां, पोइ जेको धागो कमज़ोर थी टुटी पवंदो आहे, ॻंढि ॾींदो आहियां उनखे, त पोइ मुंहिंजो घणो ख़्यालु उन टुटल धागे ते हूंदो आहे त इहो वरी न टुटी पए, इहो वरी न छिॼी पए, वरी खुटी पवंदो, इहो सॼी रसीअ में ॻंढि पैदा कंदो, इहो ऐब पैदा कंदो, इन टुटल ते घणी नज़र हूंदी आहे। त पोइ चई सघां थो त अलाह तबारक व ताला जे दर खां जेके टुटल बाना हूंदा आहिनि न, भॻल जेके बाग़ी हूंदा आहिनि, अलाह ताला जी घणी नज़र रहमत बि उन्हनि ते मुंतज़र हूंदी आहे उन्हनि जे लाइ। त कॾहिं त इहे बाना मुंहिंजे दर ते अचनि, रुॻो मूंखे रब करे सॾनि था चवनि, जी रब उहा ज़ात आहे, पर हिननि चयो त रब रुॻो असांजो आहे। अलाह से फरमायो त कीअं था चओ त रब तव्हांजो आहे, हालांकि लना अमालुना हुआ रब्बुना व रब्बुकुम, तव्हांजो बि रब आहे, असांजो बि रब आहे। अमल तव्हांजा जेके आहिनि उहे तव्हांजे लाइ आहिनि, असांखां हिसाब कोन थींदो तव्हांजे अमलनि जो, ऐं तव्हांजे अमलनि जो जीअं तव्हां खां हिसाब थींदो, ईअं असांजे अमलनि जो असांखां हिसाब थींदो। वनहनु लहू मुख़लिसून, असां अलाह तबारक व ताला जा मुख़लिस बाना आहियूं। मुख़लिस, इहो लफ़्ज़ वॾो आहे, असां उन अलाह सां ई मुख़लिस आहियूं, सचा आहियूं, रब जे ज़ात सां असां सचा आहियूं। इहो लफ़्ज़ चवणु सवलो आहे, पर इहो साबित करणु ॾाढो ॾुखियो आहे। कोई बंदो चवे या अलाह मां तोसां सचो आहियां, हाणे साईं सचाई पंहिंजी साबित करे ॾेखारे, उन बुख ते उन रब खे पुकारींदो अचे, सर्दीअ गर्मीअ में निमाज़ रोज़ो पाबंदीअ सां कंदो अचे, अमीरीअ ग़रीबीअ हर हाल में दीन जी ताबेदारी कंदो अचे, मिसकीनीअ मुहताजीअ में हर हाल में शरीयत जे अहकामनि जी ताबेदारी कंदो अचे, घर में हुजे या सफ़र में हुजे, अहकाम निमाज़ रोज़े जी पाबंदी ओहिड़ी कंदो अचे, तहज्जुद इस्तिग़फ़ार तस्बीह जी पाबंदी कंदो अचे, न छॾे, इनखे चइबो आहे सचो।
जीअं दुनिया में कोई माण्हू कंहिंखे चए त मां तोसां सचो आहियां ऐं पोइ अचे त सुख में बि कमु अचे, पर सदाईं जेको सुखनि में गॾु हुजे ॾुख महिल साथ छॾे वञे ऐं ज़बान ते चए त मां तोसां सचो आहियां, दुनिया मञींदी। तंहिंजे करे हीउ लफ़्ज़ अलाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदीअ खे सेखारण जे लाइ फरमाया त उन दौर जे मुस्लमाननि यहूदनि नसराननि खे चयो हो त ईअं न चओ त रब रुगो तव्हांजो आहे, रब असांजो बि आहे तव्हांजो बि आहे, बाक़ी अमलनि जे आधार ते सज़ा ऐं हिसाब जज़ा थींदी, तव्हांजा अमल तव्हांजे लाइ असांजा असांजे लाइ, पर असां पंहिंजे रब सां सचा आहियूं। अबा कीअं सचा हो? उहो हिन ॻाल्हि में सचा आहियूं त असां रब खां सवाइ कंहिं ॿिए जे आॾो न झुकंदा आहियूं। उन दौर जे मुस्लमाननि एॾा वॾा लफ़्ज़ चया, वनाहनु लहू मुख़लिसून, असां रब सां सचा आहियूं, असां रब जे दर खां सवाइ ॿिए जे दर ते न झुकंदासीं। अॼु जो मुस्लमान ख़ुदा जे दर खे छॾे करे झुके ई ॿियनि दरनि ते थो। हिकिड़ा त बिदती थी पिया, हिकिड़ा मुशरिक थी पिया, पर हिकिड़ा सच पच में नेक दीनदार बज़ाहिर उहे बि पंहिंजी असुलियत, पंहिंजो अक़ीदो, पंहिंजो ईमान छॾे करे दौलत जे आॾो झुकी था पवनि, उहिदे ऐं मनसब जे आॾो झुकी था पवनि, दुनिया जे लालच में पंहिंजो सभु कुझु विसारे था वेहनि। हिन दुनिया इंसाननि चङनि भलनि खे झुकाए छॾियो, दुनिया जी हिर्स हवस लालच इंसान खे झुकाए छॾियो। अफ़सोस, इख़लास जे लफ़्ज़ जी माना ई अहिड़ी आहे त बंदो हर हाल में पंहिंजे रब सां सचो हुजे, माना रब जे ज़ात जे अहकामनि खे न छॾे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॾिनल शरीयत खे न छॾे, चाहे छा बि थी पए। तॾहिं त इख़लास हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंजो इल्मु न मलाइकनि खे आहे न शैतान खे आहे। मलाइक रुगो इंसान जा अमल लिखी सघनि था त हे बंदो निमाज़ पढ़े पियो, रोज़ो रखे पियो, तिलावत करे पियो, दिलि में छा हुअसि? इख़लास जो तालुक़ु दिलि सां आहे। न मलाइकनि खे ख़बर पवंदी इख़लास जी, न कि शैतान खे एतिरो दम आहे जो इंसान जे इख़लास ऐं दिली राज़ खे ॼाणे सघे। न, इहो बंदे ऐं अलाह जे दरमियान हिकु मख़फ़ी राज़ आहे, राज़नि में राज़ आहे। तॾहिं त बंदो जेको चए न मां सचो आहियां अलाह जे ज़ात सां, त इन ॻाल्हि खे साबित करण जे लाइ हुनखे घणो कुझु अलाह जी मर्ज़ीअ मुताबिक़ क़ुर्बान करणो पवंदो। सचाई साबित करणु ॾुखी आहे, ज़बान ते चवणु सवली आहे। पोइ चयो वियो उन्हनि यहूदनि ऐं नसारनि खे त तव्हां चओ था त अलाह रुगो असांखे बख़्शींदो, छो भला? पोइ हुननि खणी पंहिंजे इन कूड़ खे साबित करण जे लाइ हिकिड़ो वॾो कूड़ ॿियो हयो। कहिड़ो? चयूं त इब्राहिम, इस्माइल, इसहाक, याकूब, उनजी औलाद, इहे सभु बुज़ुर्ग बरगुज़ीदा बाना इहे यहूदी आहे, नसरानी आहे, उहे असां मां हुया। उहे जो असां मां हुया त ॾिसो तव्हां बि सभु उन्हनि खे मञो था न, उहे त असुल त यहूदी आहे, नसरानी आहे, इहे सभु यहूदी नसरानी आहे, असां बि यहूदी नसरानी, त पोइ जन्नत असांजे लाइ आहे न, माफ़ी असांखे मिलंदी न, तव्हांखे त कुझु कोन मिलंदो। इहो वॾो हिकिड़ो बिलेम हयूं, डज़ हयूं, कूड़ त इब्राहिम, याकूब, इस्माइल, इसहाक, उन्हनि जो औलाद इहे सभु जो आहिनि इहे यहूदी नसरानी आहे। इहो दुनिया में उसूल आहे त हिकु कूड़ जेको हणंदो आहे न, उन हिकिड़े कूड़ खे सच साबित करण जे लाइ 100 कूड़ ॿिया हणणा पवंदा आहिनि। हाणे साईं हिकिड़ो कूड़ सच नथो थी सघे, 100 कूड़ ॿिया हया अथई, त हर हिकु कूड़ खे सच साबित करण जे लाइ त कूड़ जी मशीन ठाहींदो न पोयां, कूड़नि मथां कूड़ हणंदो। लिहाज़ा उहो माण्हू पंहिंजी हक़ीक़त सच वारी विञाए वेहंदो आहे, पाण कूड़ो कूड़ थी पवंदो आहे। तॾहिं माण्हू चवंदा आहिनि सिधो सं निस्बत कंदे त तोखे इहा ॻाल्हि कंहिं कई आहे भाउ? चए फलाणे, अड़े इहो कूड़ो, तकड़ में चई वठंदा आहिनि इहो कूड़ो, छो भाउ? चए हुन कॾहिं सच ॻाल्हायो ई कोन्हे। या कॾहिं चवंदा हुआ भाउ तोखे इहा ॻाल्हि किथां पहुती, कंहिं ॿुधाई? फलाणे, अड़े इहो शैतान, अड़े माण्हू वरी शैतान कीअं? चई वठंदा आहिनि तकड़ में इहो शैतान, अड़े इहो शैतान कीअं? चवंदा न सदा हिन जा कम शैतानीअ वारा आहिनि। त पोइ माण्हू पंहिंजी असुलियत विञाए वेहंदो आहे कूड़नि मथां कूड़ हणी करे। इहो सचो माण्हू तॾहिं साबित थींदो जॾहिं ॻाल्हि चिटी करे छॾे, सच चई छॾे, पोइ कंहिंखे वणे या न वणे। तॾहिं त मां चवंदो आहियां अहिड़ा लफ़्ज़, सच चइबो, यार रुसे त रुसे, कंगो बि ॾिबो, वार खुसे त खुसे, ॻाल्हि बि कजे चिटी जंहिंमें भितर न मिटी। अलाह तबारक व तआला इन्हनि जे इन ॻाल्हि खे बि कूड़ो साबित कयो त ही था चवनि त इब्राहिम, इस्माइल, इसहाक, याकूब, उन जो औलाद इहे सभु पैगंबर सॻोरा यहूदी नसरानी आहे। अलाह जी फरमायो सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे सोणा पुछे न त साईं जी छा पुछां? अलाह जी फरमायो अअंतुम आलम अम अल्लाह,
तव्हां त वधीक ॼाणो या अलाह त उहो यहूदी आहे या नसरानी आहे? तव्हांखे ख़बर आहे त इहा यहूदी नसरानी आहे या अलाह खे वधीक ख़बर आहे? हालांकि बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे त अलाह ताला जे ज़ात खे वधीक ख़बर आहे। पोइ केॾो कूड़ आयो आहे। वमन अज़लम मिमन कतम शहादतन इंदहु मिन अल्लाह। कहिड़ो वॾो ज़ालिम थींदो उन माण्हूअ खां जेको अलाह जे तरफ़ खां इल्मु हिकु ॻाल्हि जो मिलेसि पोइ बि उनखे लिकाए छुपाए। अलाह ताला चए थो त हो माकान मिनल मुशरिकीन माकान इब्राहिम यहूदियन वला नसरानियन वलाकिन कान हनीफम मुस्लिमा व माकान मिनल मुशरिकीन। इब्राहिम न यहूदी हो न नसरानी हो, पंहिंजे दीन इस्लाम जो ताबेदार हो, मुशरिक बि कोन हो, चिटो अलाह ताला चई छॾियो। पोइ बि हे चवनि था त यहूदी आहे या नसरानी आहे। अलाह जी फरमात अहिड़नि ज़ालिमनि खां वधीक ॿियो केरु ज़ालिम थींदो जेको अलाह जे तरफ़ खां इल्मु मिले न पोइ बि लिकाइनि, पोइ बि छुपाइनि उनखे कूड़ चवनि। यादि रखो वमल्लाहु बिगाफिलिन अम्मा तामलून। तव्हां जेको कुझु कयो था न, अलाह ताला तव्हांजे करतूतनि खां बेख़बर कोन्हे, बाख़बर आहे, सॼी ख़बर अथसि। हाणे हितां साबित थिए थो त हो पंहिंजे इन ग़लति ॻाल्हि खे साबित करण जे लाइ कूड़ मथां कूड़ पिया आणनि। चयूं जो त न अबनाउल्लाह व अहिबाउ, अलाह जो औलाद आहियूं, दोस्त आहियूं। हाणे कीअं साबित कनि? अब इब्राहिम इस्माइल इसहाक इहे सभु पैगंबर यहूदी आहे। हिकिड़े कूड़ खे साबित करण जे लाइ ॿियो कूड़। वरी होॾां चऊं त यहूदी लन तरज़ा अनकल यहूद वलन लन यदखुलल जन्नत इल्ला मन कान हूदन औ नसारा। जन्नत में रुगो यहूदी ऐं नसरानी वेंदा, ॿियो कूड़। हाणे हिननि जा कूड़ मथां कूड़ पिया लॻनि, साबित थिए कोन थो। इतां मालूम थियो त दुनिया जे ज़िंदगीअ में जॾहिं माण्हू दलीलनि जे दुनिया में लहंदो आहे त तॾहिं कूड़ न दलील तौर ते कमु ईंदो आहे, न कूड़ पंहिंजे ॻाल्हि खे सही माना में बयानु करण में कमु ईंदो आहे। सच त सच आहे। तॾहिं त चयो आहे सियाणनि त सच त बीठो नच, कूड़ जे मुंहं में धूड़। सच त बीठो नच छा मतिलबु? जेको सचो हूंदो आहे न उहो ख़ुशीअ में झूमंदो आहे त मां सची ॻाल्हि करे छॾी आहे, भले केॾी बि तहक़ीक़ कनि मुंहिंजी ॻाल्हि खे कूड़ो कोन करे सघंदा। मां चयो आहे न ॾींहं जो त सिॼु बीठो आहे, हा सच आहे, भले दुनिया सॼी ॾिसी अचे, बीठो नचंदो सच जे बुनियाद ते। पर जेकॾहिं कूड़ ॻाल्हायो हुन त ॿाहिरि झोड़ो आहे ऐं ॿाहिरि निकिरे दुनिया त नज़र अचेसि त सिॼु चमके थो पियो, पोइ त मूं ज़ाहिर आहे धूड़ में मिलाइजंदुसि न। इन ते मां हिकिड़ो मिसाल ॾियां। कॾहिं कॾहिं कूड़ इंसान जा सिर कलम कराए छॾींदो आहे। कॾहिं कॾहिं कूड़ इंसान जे इज़त ऐं आबरूअ खे लोढ़े छॾींदो आहे। पुराणे ज़माने में अहमद बिन तूलून हिकु हुक्मरान थी गुज़रियो आहे। उनजो भाइटियो उन सां गॾु हुकूमत जे दौरान मामलात में ॾेती लेतीअ में ज़रा ज़्यादा संजीदो हो। पोइ अहमद बिन तूलून बादशाह जो जेको ख़ासि वज़ीर हो उनखे साड़ चयो त हिन जो भाइटियो जेको आहे न इहो वॾो सियाणो ऐं समझदार आहे, हुकूमत हलाइण में बादशाह जो वॾो साथ थो ॾे ऐं हे इन जे वजह सां बादशाह तरक़ी थो कंदो वञे ऐं बादशाह वटि बि इज़त कमाईंदो थो वञे। छो न हिनखे लोॾो ॾियां? मां हुनजो ख़ासि ख़लीफ़ो मुशीर वज़ीर, पोइ मुंहिंजी अहमियत एतिरी कान्हे जेतिरी हुनजी आहे। छो न हिनखे लोॾो ॾियां? साड़ थियुसि। चई त कंहिं न कंहिं तरह सां हिनखे फासायां। बादशाह खे चवंदो आयो त तुंहिंजो भाइटियो जेको आहे न, तुंहिंजी फलाणी जेका बानी अथई उन बानीअ सां खिट थो कई। हुन चयोसि नड़े ईअं कीअं हूंदो? हा बाबा, खिट थो कई हुन सां, हेराई थो हुनखे, पटड़ीअ तां लाही थो। चई न ईअं कोन थींदो। चई भला तूं तहक़ीक़ कर। हाणे अहमद बिन तूलून पंहिंजे भाइटे जे पोयां को हिकिड़ो छाड़ थो छॾियो जाचूस, अड़े हिनखे ॻोल्हा कर। सुबुह जो जंहिं महिल रेस्ट थिए थी, काॾे थो वञे रिसेस में, वरी काॾे थो वञे मोकल में, निमाज़नि खां पोइ काॾे आहे, सिज लथे खां पोइ किथे आहे, राति जो इशा खां पोइ किथे आहे, हिनखे अखि में रख। काॾे थो वञे? हलो हिन अखि में रखियो। हेॾां हिन बादशाह वारे वज़ीर छा कयो? हाणे होॾां जाचूस हिन जे पोयां लॻो आहे, मां बि हिनखे फासायां। उन इहा बानीअ खे हिन वञी चयो त सिज लथे खां पोइ अहमद बिन तूलून बादशाह वारे भाइटे खे ओ होॾे फलाणे जेको तहखाने में खज़ानो आहे न खुफ़िया, एॾां कंहिं न कंहिं बहाने सां एॾां वठी वञजां। ऐं होॾां जाचूस बि हिनखे ॻोल्हींदो ॻोल्हींदो पेरो खणंदो, जॾहिं ईंदो त तोखे उते ई लहंदो, हुनखे बि तोसां गॾु उते ॾिसंदो। सुबुह तो हथु थी वेंदुसि, पाण बादशाह वटि वेंदो, शायदि खणी त हा हुनखे मां सिज लथे खां पोइ एॾां ॾिठो आहे खुफ़िया खज़ाने वटि इन इहा औरत सां।
उन दौर में अहिड़े क़िस्म जी गद्दारी जेको कंदो हो जो बादशाह जे ख़ासि बानीअ में या कंहिं में हथु विझे त उनखे बसि मौत ॾींदा, सज़ाए मौत। हाणे हुन इहा चाल कई, कूड़ छोकिरीअ खे सेखारियईं त उहा हुनखे शाम जो वठी वई। हेॾां जाचूस बि आयो, उतां वञी करे ॾिसी आयो त अच्छा सचो आहे त हिन टाइम ते हिन सां बीठो आहे सिजड़ ते खां पोइ। वञी करे इब्न तूलून खे ॿुधायईं वाकई मां अखियुनि सां ॾिठो आहे त हिन टाइम ते खुफ़िया खज़ाने वटि इन बानीअ सां बीठो हो। बादशाह खे चिड़ लॻी वई त मूं जीअं बानीअ सां अहिड़े क़िस्म जो अमल, बदमाश आहे वॾो। सुबुह जो घुराईंसि, घुराई ऐं पुछईंसि त तुंहिंजूं हे शिकायतूं हे ॻाल्हियूं, इहे घणियूं ॻाल्हियूं कयईंसि ई कोन, बसि उनखे ॾिनई हिकिड़ी पर्ची लिखी ॾिनईसि। चईंसि हीअ पर्ची खणी वञ जलाद ॾे, फांसी घाट वटि जेको जलाद आहे न, मुंडियूं लाहींदो आहे मुजरिमनि जूं, उन ॾे खणी वञ। हिन पर्चीअ ते लिखियो हामिले हाज़ा जो सर कलम कयो वञे। चईंसि इहा पर्ची खणी वञ ओॾांहुं। हाणे उहा छोकिरी त हेॾियल हुई न त हिनखे कंहिं न कंहिं तरह सां बहाने सां सीड़ाईंदी कंदी। हिनखे सबक़ु मिलियल हो त जंहिं महिल तंहिं महिल हिन सां बि जा ॻाल्हि कजांसि, ॿियनि जे साम्हूं बि हरूभरू बि कंहिं न कंहिं तरह सां, त सभु जीअं ॾिसनि त हा हे हिन सां गॾु बीहे थो, हर बीहे थो, हर ॻाल्हि करे थो, जीअं फासे। बादशाह हिनखे पर्ची ॾिनी त हामिले हाज़ा जो सर कलम कयो वञे। जेको पर्ची खणी थो अचे हिनजो सर कलम कयो वञे। नालो त कोन लिखई, छा लिखई त हामिले हाज़ा, हीअ पर्ची जेको खणी थो अचे हिनजो सर कलम कयो वञे। बादशाह पंहिंजे भाइटे खे चयो त वञी वञे जलाद खे ॾे, उते बीह जां पोइ जेका उहा वरंदी ॾेई ॿुधाइजां। बादशाह जे सोच में इहो आहे त पर्ची खणी वेंदो त देरि ई कोन कंदुसि, सर कलम करे छॾींदुसि। जॾहिं पर्ची खणी करे निकितो, उहा साॻी छोकिरी रस्ते में बीह करे हुनखे ॻाल्हाइण ॿोलाइण लॻी त काॾे थो वञी तकिड़ो तकिड़ो। हिन चयोसि त छॾ, मूंखे बादशाह न्यापो ॾिनो आहे, मां हुन जलाद ॾे थो वञा। चई छॾ बादशाह जे न्यापे खे, थोरी देरि बीह। न उहो बादशाह जो हुकुम आहे, विढ़ंदो नाराज़ थींदो। न, छा आहे पर्ची में लिखियलु? चए जो कुझु बि आहे उहो हुनजो राज़ आहे, छो मां खोलियां, मां हुनखे जलाद ॾे खणी थो वञा। उहा न छोकिरीअ छा कयो, चए मूंखे ॾे इहा पर्ची, मां ॿिए माण्हूअ खे ॾियां थी, उहो पाण जलाद खे ॾींदो वञे। छोकिरीअ उहा पर्ची हिन खां वठी उन ई वज़ीर खे ॾिनी जंहिं वज़ीर हिनखे सेखारियो हो त तूं हिन सां खिट कंदी कर, घणी जीअं माण्हू ॾिसनि। जॾहिं उन वज़ीर खे पर्ची ॾिनी, उहो साॻियो ई वज़ीर खणी करे जॾहिं जलाद वटि वियो, जलाद हुनजो सर कलम करे छॾियो। हुल थी वियो त वज़ीर जो कलम थी वियो, वज़ीर जो सर कलम थी वियो। बादशाह हैरान, रैयत हैरान, मां पर्ची ॾिनी आहे हिन भाइटे खे, सर कलम वरी मूं वारे वज़ीर जो थी वियो, इहो कीअं? जॾहिं हक़ीक़त हुननि खे मालूम थी तॾहिं हुन जूं अखियूं पटिजियूं त अच्छा उन इहा छोकिरीअ ई सॼो राज़ आउट कयो त मूंखे बादशाह जे भाइटे सां काई दिलचस्पी न आहे, हिनखे हुनजी मूंसां मूंखे सेखारियो हो, हिन जंहिंजो सर कलम थी वियो। पर कुदरत ख़ुदाबंदीअ जी हिकमत चऊं, खोट खॾ ॿियनि जे लाइ त केरु पाण ईअं चवंदा आहिनि, ईअं खणी चऊं या ईअं चऊं त हिकिड़े कूड़ खे साबित करण जे लाइ केॾा बि बहाना करे, पर नेठि उन्हनि कूड़नि हुनजो सर कलम कराए छॾियो। त ही बि चवनि था त असां कामयाब आहियूं, हिदायत वारा आहियूं, यहूदी नसरानी, असां जन्नत में वेंदासीं, ॿियो केर बि न वेंदो। यहूदी इब्राहिम अलैहिस्सलाम, इसहाक अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम औलाद उनजो सभु यहूदी नसरानी आहे। इहे सभु ॻाल्हियूं कूड़ जूं, कूड़ मथां कूड़। पोइ ईअं न थिए त इहे कूड़ खे सच साबित करण जे लाइ कूड़ पिया हणंदा रहनि, नतीजतन जहन्नम जे खॾे में वञी पाण किरनि। ईअं बि थींदो आहे। अलाह ताला तव्हां असांखे बि ख़ुशफ़हमीअ खां बचाए, असां बि ख़ुशफ़हमीअ में मुब्तला न हुजऊं त असां मुस्लमान आहियूं त सभु कुझु असांजे लाइ आहे। जॾहिं त क़ुर पाक चए थो त लना आमालुना वलकुम आमालुकुम, हर कंहिंखे पंहिंजा अमल कमु ईंदा। जे अमल चङा हूंदा त पोइ वाह वाह, जे अमल चङा कोन्हनि के त पोइ सॼी ज़िंदगी इंसान खे अफ़सोस करिणो पवंदो त मुंहिंजी जेका ज़िंदगी गुज़री वई बिना अमलनि जे, इहा ॾाढी ख़राब हुई, ॾाढी बेकार हुई, अजायो वई। अलाह ताला अहिड़े अफ़सोस खां बि बचाए, अहिड़ी गफ़लत खां बि बचाए, सोना अमल नसीब फरमाए। पोइ अलाह से फरमायो तिलका उम्मतुन क़द ख़लत लहा मा कसबत, इहा हिकिड़ी जमात हुई नबियनि जी, इब्राहिम इसहाक अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम उन्हनि जो औलाद, इहा वॾी जमात हुई हिकिड़ी सालिहनि बरगुज़ीदा बाननि जी, जेका गुज़री वई। हाणे उन्हनि जूं ॻाल्हियूं करे पंहिंजो हां ठारे सघो था, उन्हनि जूं नेकियूं ॿुधी करे पाण उन्हनि जहिड़ा नेक अमल करे सघो था, बाक़ी उन्हनि जे नेकियुनि मां तव्हांखे को फ़ाइदो थिए इहा भुल अथव, कोन थींदो आहे। लहा मा कसबत वलकुम मा कसबतुम, उन्हनि जा कम, उन्हनि जा अमल उन्हनि जे लाइ, तव्हांजा अमल तव्हांजे लाइ। वला तुसअलून अम्मा कानू यामलून,
तव्हां जेको कुझु कयो था उन्हनि जो पुछाणो हुननि खां कोन थींदो, हुननि जेको कुझु कयो उन्हनि जो पुछाणो तव्हां खां कोन थींदो। हर को पंहिंजे अमलनि जे आधार ते जवाबदार हूंदो। कमु ईंदा आहिनि त औलाद जा अमल ईंदा आहिनि कमु, पीउ माउ खे। शागिर्दनि जा अमल कमु ईंदा आहिनि उस्तादनि खे। मुरीदनि जा अमल कमु ईंदा आहिनि मुर्शिदनि खे। रैयत जा सेखारियल रैयत खे अमल वॾेरे खे अॻुवाण खे कमु ईंदा आहिनि। इहो बि सिर्फ़ु उन बुनियाद ते नेक हुयो, नेकी सेखारे पढ़ाए वियो, हाणे हू जेसि ताईं नेकियूं कंदा तेसि ताईं हिनखे सवाबु मिलंदो। ईअं न त हुननि जूं नेकियूं हिनखे कमु ईंदियूं, हुननि खे पंहिंजो सवाबु मिलंदो, हिनखे तरबियत करण जो भाङो हुन मां मिलंदो रहंदो, छो त सेखारियो हिन हो। औलाद भले पीउ माउ जी मुखालिफ़ थी वञे, लख भेरा मुखालिफ़ थी वञे, पर निमाज़ त पढ़ंदी न पंहिंजे मुंहं सां, रोज़ो रखंदी पंहिंजे मुंहं सां, उनजे अमल मां सवाबु पीउ माउ खे ओतिरो ई मिलंदो, ओतिरो ई। उहो भले हथ खणी दुआ घुरे बाबे जे ख़िलाफ़ु, अम्मा जे ख़िलाफ़ु, नथा जो ठाहिनि, पर निमाज़ पढ़ंदो हुनजो सवाबु ओतिरो ई पीउ माउ जे खाते ते लिखंदो अलाह ताला। छो भाउ इहा ॻाल्हि कीअं कयव मौलाना? औलाद मुखालिफ़ आहे त बि हुनजो सवाबु पीउ माउ खे मिलंदो? हा, छो त इहे एॾा वॾा जाइज़ खां एॾा कोन हा। इनखे पाले ताते जवान पीउ माउ कयो, इनखे अकुल सम्झ तालीम तरबियत पीउ माउ ॾियारी, इन्हनि जो इन मक़ाम ते पहुचण में पीउ माउ जो वॾो कमाल आहे। पीउ माउ जी महिनत आहे, उहो सवाबु इन्हनि खे मिलंदो रहंदो। हा, हुननि खे पंहिंजो मिलंदो, ओतिरो ई सवाबु अलाह ताला पीउ माउ खे अलॻि ॾींदो। न हुनजे मां कटौती थींदी, न हिन जे अमलनि मां का ज़ाया थियण जी का निस्बत का सूरत बीहंदी। हिननि खे पंहिंजे महिनत जो सवाबु मिलंदो, हुननि खे पंहिंजे अमलनि जो। पर औलाद नेक हुजे, अलाह ताला शल तव्हां असांखे बि नेक बनाए ता त तव्हां असांजे वॾड़नि खे अलाह ताला अबे अम्मा खे कामयाबी नसीब करे, ऐं तव्हां असांजे नंढड़नि खे बि अलाह ताला नेक ऐं सालियो करे ता त ॿुधी करे अमल कनि, पोइ उन्हनि जे अमलनि मां अलाह ताला तव्हां असांजी पछाड़ी बि संवारे। अलाह पाक तव्हां असांजे वेहण खे, ॿुधण ॿुधाइण खे आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।